नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ठठे शहर जे इस्लामपुर मोहल्ला वार्ड नंबर 3 में वाक़िअ ॻोठ हाजी पुनो चांग समेत आसपास जे ॻोठनि में बरसाती पानी निकाल न थियो। इंतज़ामिया जी बेध्यानी सबबि ॻोठ में वाक़िअ दरगाह शाह हुसैन पिणु पाणी हेठि अची वई है। गंदो पानी घरनि में हुजण सबबि ॻोठाणा सख़्त परेशान। गंदे पानी सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो। गंदे पाणी ऐं मच्छरनि सबबि ॻोठाणा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वटिजी विया आहिनि। ॻोठाणनि पारां इंतज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी दाहूं ॻोठ मां पाणी जे नेकाल जा मुतालबा, पर संदुस दाहन जो इंतज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदे को बि असर न पियो है। पब्लिक हेल्थ जी बेहसी चिटी ज़ाहिर इलाइक़े वासियुनि पारां डीसी ठठो ऐं ॿिनि वसवारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त ॻोठ मां पाणी नेकाल करे ॻोठाणनि जी बेचैनी ख़त्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।